दोस्तों ड्रामा सीरियल दुलाब जे नेक्स्ट एपिसोड में अली खान पूरो थी वेंदो ऐं मुराद खे वॾो झटको लॻंदो ऐं राज़न वारा ख़ुशि थींदा। हू शाहनवाज़ खान वॾी गेम खेॾी वियो ऐं सोडल खे जॾहिं ख़बर पवंदी हू अची मुराद वटि पहुचंदो। छा इहो सच में ईअं थींदो या वरी इहा हेडलाइंस आहे, इन में केतिरी सचाई आहे? सॼी अपडेट्स ॾींदासीं तव्हांखे हिन नंढड़े वीडियो में। इनखे आख़िर ताईं ॾिसंदा, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। दोस्तों मां पहिरियों ॿुधाईंदो हलां त सोडल खे फ़िलहालु ख़बर कोन पवंदी, देरि मदेरि ख़बर पवंदी पोइ न छा थियो आहे। पोइ हू सौट पंहिंजे मुराद ॾे ज़रूरु ईंदो। ॿियो त राज़न जे मथां इहो इल्ज़ाम ईंदो ऐं जेको अली खान वारो, अली खान मरंदो कोन, उहो ज़ख़्मी आहे ऐं मंसूर खान जे मथां शाहनवाज़ खान इल्ज़ाम उछलाइण जी कोशिशि कराईंदो राज़न खां ऐं पाण राज़न खे फसाए शाहनवाज़ खान पोइ न थी वेही रहियो आहे। राज़न वारा परेशान थी वेंदा त इहो वार असां कयो बि न आहे त असांजे मथां इल्ज़ाम कीअं अची वियो, इहो कंहिं कयो कंहिं न कयो। राज़न इहे सोचींदो इहे मुराद वारनि पाण ईअं कयो आहे, पंहिंजे भाउ खे अगवा करायो आहे या मसइलो ज़ख़्मी करायो अथनि, या मंसूर खान ईअं कयो आहे। ऐं शाहनवाज़ खान इन शइ खे वधाइण जे लाइ घणियूं ॻाल्हियूं कंदो, भड़काईंदो अञा राज़न ऐं ककर वारनि खे। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं अॻी एपिसोड में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।